तहरीक इंसाफ़ जे अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त तमामु जल्द सिंधियुनि खे चोरई धाड़ियल हुक्मराननि मां निजात ॾियारींदासीं। सरदारी लीग जो सिंध मां सफ़ायो थींदो। अवाम हिननि चोरनि मां बेज़ार थी चुको आहे। हलीम आदिल शेख पीटीआई अॻवान हाजी अब्दुल रज़ाक मेमन जी दावत ते मटियारी पहुतो। मटियारी पहुचण ते ज़िले सदर हुसैन मेमन, जनरल सेक्रेटरी अवेस गुल मेमन ऐं हाजी अब्दुल रज़ाक मेमन जे पुटनि ऐं ॿियनि इस्तक़बाल करे गुल निचावर कया। हुन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हलीम आदिल शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध पुलिस हिन वक़्तु मुराद अली शाह जो नौकर वारो किरदारु अदा करे रही आहे। मूं मथां कूड़ा केस दाख़िल कया विया, मुंहिंजे कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। हुन चयो त कारकुन मायूस न थियनि। वज़ीर आज़म वाइदो कयो आहे त सिंध जी आवाम खे करप्ट, कमीशन खोर ऐं ग़ुलाम ऑफिसरनि खां निजात ॾियारींदासीं। हुन जो चवणु हो त हाणे आऊं अॻु खां वधीक कमु कंदुसि, आवाम जे विच में वहंदुसि। पीटीआई वर्कर पाण खे अकेलो न सम्झनि। हलीम आदिल शेख चयो त मटियारी ज़िले खे ऑयल ऐं गैस रॉयल्टी जा अरबे रुपया मिलिया, पर आवाम जा पैसा हिते जा नुमाइंदा खाई विया। ज़िलो मादनी वसीलनि सां मालामाल हुजण बावजूदि खंडरात जो ॾेख ॾेई रहियो आहे, पर आवाम घबराए न। आवाम जा पैसा उन्हनि जा पेट चीरे कढंदासीं। हुन वधीक चयो त हाजी अब्दुल रज़ाक मेमन जस लहे जे मटियारी जी आवाम लाइ SIUT अस्पताल लाइ 13 एकड़ मुफ़्त ज़मीन ॾिनी आहे ऐं ग़रीब ॿारनि जी स्कूल लाइ 10,000 फुट जो मुफ़्त प्लाट ॾिनो आहे। उन मौक़े ते हाजी नियाज़ मेमन, शहज़ाद मेमन, पीटीआई ज़िले सदर हुसैन मेमन, जनरल सेक्रेटरी अवेस गुल मेमन, मुमताज़ बाटी, फ़कीर इस्माइल सूमरो, शाहनवाज़ जमाली, विक्की मेमन ऐं ॿिया मौजूद हुआ।